एक दीनी ज़रूरतूं ॿियो दुनियावी ज़रूरतूं ये तव्हांजो तव्हां असां मुसलमान ॻोठनि आबादियुनि में रहूं था मुसलमान जिथे हूंदा उते मस्जिद शरीफ़ हुजणु ज़रूरी आहे उते क़ुरान जी तालीम ज़रूरी आहे उते आलिम दीन जो हुजणु ज़रूरी आहे जेको मुसलमाननि खे इन शइ जी तालीम ॾे त कहिड़ी टे शयूं वॾियूं अहम आहिनि हिकु ईमान वॾे में वॾी नेमत आहे ॿियो अल्लाह जी इताअत बंदगी वॾे में वॾी नेमत आहे टियों जन्नत जो रस्तो वॾे में वॾी नेमत आहे ऐं टे शयूं क़बीह ऐं बुछड़ियूं आहिनि कुफर बुछड़े में बुछड़ी शइ आहे अल्लाह जी नाफ़रमानी बुछड़े में बुछड़ी शइ आहे जो गुनाहनि बदकारनि जी ज़िंदगी ऐं जहन्नम जो रस्तो बुछड़े में बुछड़ी शइ आहे इहा शइ तव्हां असांखे आलिम दीन ॿुधाईंदो जंहिंजे सीने में क़ुरान जो इल्मु हूंदो हदीस जो इल्मु हूंदो आलिम दीन हूंदो ॿुधाईंदो त हीअ शइ ईमान अथव हीअ शइ कुफर अथव ॿुधाईंदो त हीअ अल्लाह जी इताअत फरमा बरदारी आहे हीअ गुनाह ऐं नाफ़रमानी आहे उहो आलिम दीन ॿुधाईंदो त हीअ जन्नत जो रस्तो अथव हीअ जहन्नम जो रस्तो आहे पंहिंजे शादियुनि खे ख़ुशियुनि खे सादगी सां मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत ते रखणु इहो जन्नत जो रस्तो आहे पंहिंजे शादियुनि ख़ुशियुनि में दोहल पैसे जो ज़ियान बेपर्दगी आज़ादी छुड़वागी इहो सिर्फ़ु यूरोप जो रस्तो कोन्हे जहन्नम जो रस्तो आहे अहिड़नि निकाहनि में कॾहिं बि ख़ैर बरकतूं न हूंदियूं आहिनि ऐं अहिड़ा निकाह घणी देरि हलंदा बि न आहिनि अॼु तव्हां असां मुसलमाननि खे शिकायत आहे अक्सर व बेशतर तव्हां त ग़रीब तबक़े जा इंसान हो पर वॾनि वॾियूं जेके हिन असां घराणा ॾिठा आहिनि जंहिं में छोकिरो खे 8-10 लख रुपया पगार छोकिरी खे 8-10 लख रुपया पगार का हिकिड़ी फैमिली इस्लामाबाद में रहे का कराची में रहे का ॿाहिरि रहनि लेकिन रिश्ता शादियूं थियनि थियूं उन्हनि शादियुनि में ख़िलाफ़ात थिए थी बेपर्दगी पैसे जो ज़ियान शराब नोशी बेहयाई बदअख़लाक़ी पोइ जिन ख़ुशियुनि में अल्लाह रसूल जी नाफ़रमानी थिए उन ख़ुशियुनि में रहमतूं बकाव न हूंदो आहे नतीजो उन्हनि जो नफ़रत ऐं तफ़रीक़ अचे थी कई अहिड़ा घराणा उजड़िया जिन में माण्हू शौक़ सां रिश्ता कयूं चंद सालनि ऐं चंद महीननि खां बाद नफ़रतूं हिक ॿिए खे को कंहिंजी शकल ॾिसण खां तयारु कोन्हे इंसानो इहा नहूसत आहे गुनाहनि जी जेॾो तव्हां असां मुसलमान शरीयत दीन ते हलंदासीं एतिरियूं रहमतूं बरकतूं थींदियूं जेतिरो मुसलमान जी ख़ुशी शादी ग़मी शरीयत दीन जे ख़िलाफ़ वेंदी अल्लाह रसूल जो नुक़सानु कोन्हे तव्हां असांजो नुक़सानु तंहिंजे करे मुसलमानो अर्ज़ु पए कयूं त अल्लाह से निकाह खे इन जे करे रखियो दीनी ज़रूरतूं आहिनि हे तव्हांजो ॻोठड़ो आहे हिते मस्जिदियूं आहिनि मदरसा आहिनि क़ुरान जी तालीम आहे हाणे हिकिड़ो आलिम दीन हलियो वियो ईअं न आहे त उहा मस्जिद खे शहीद करिणो आहे कुरान पाक बंदि करे अलमारी में रखणा आहिनि या दीन जी ज़रूरत अॻे हुई जॾहिं साईं अब्दुल हई साहिबु हुया या साईं अब्दुल मजीद साहिब जन आहिनि जे इहे वॾड़ा हलिया वञनि त दीन जी ज़रूरत न आहे न दीन जी ज़रूरत आहे जीअं तोखे मूंखे पाणी उन जे लाइ पाणी जी ज़रूरत आहे बुख लाहिण जे लाइ मानी जी ज़रूरत आहे रहण जे लाइ घर जी ज़रूरत आहे मुसलमानो इन खां वधीक हर दौर हर ज़माने में उन इंसान मुसलमान जे लाइ दीन जी बि ज़रूरत आहे त को आलिम दीन हुजे जेको हिन जी रहबरी करे रहनुमाई करे शरीयत ॿुधाए त सुन्नत छा आहे बिदअत छा आहे तौहीद छा आहे शिरक छा आहे अल्लाह रसूल जो रस्तो कहिड़ो आहे शैतानी रस्तो कहिड़ो आहे हलो बिलख़ुसूस हिन दौर में जंहिंमें तव्हां असां हलूं था हिन वक़्त में अक्सर व बेशतर असांजो नओं नसल जेको स्कूल यूनिवर्सिटी कॉलेजनि में पढ़े थो मुसलमानो उन्हनि में अक़ल परस्ती जो फितनो आहे अक़ल परस्ती जो फितनो जंहिंखे इल्हाद चइबो आहे जंहिंखे दहरियो यानी नज़रियो चइबो आहे जेके न अल्लाह खे मञनि न क़ुरान खे मञनि न रसूल खे मञनि न शरीयत खे मञनि न इस्लाम जा अहकाम हिन वक़्त में तव्हां असांजे यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि में असां मुसलमान ख़ुशि आहियूं त असांजा बचड़ा वॾा वॾा डॉक्टर थियनि था प्रोफेसर थियनि था तालीम याफ़्ता थियनि था अंदरूनी खाना उन्हनि खे यूनिवर्सिटी जे अंदरि अहिड़ो बेदीनी जो माहौल थो मिले जो ॿारड़ो पढ़ी थो अचे घर में पीउ माउ खे चए थो नमाज़ छो था पढ़ो क़ुरान छो था पढ़ो ॾाढ़ी छो रखी अथव नबीअ जे गॾु छो लॻा हो बसि पंहिंजे मज़हब पंहिंजे तिर्द तरीक़े ते हलो मां तव्हांखे एतिरे क़दुरु अर्ज़ु कयां त तव्हां असांजे सिंध में हिकिड़ो वॾी यूनिवर्सिटी आहे सिंध जे अंदरि वॾी यूनिवर्सिटी आहे
उन यूनिवर्सिटी जे अंदर हिकिड़ी औरत है जेका अकल परस्त आहे, प्रोफेसर आहे, मुल्हिद औरत है, लेकिन उते असां जहिड़ो आलिम दीन साईं अब्दुल मजीद साहब जहिड़ो आलिम दीन चङा भला तव्हांजा उलमा दीनदार उन यूनिवर्सिटी में दीन अल्लाह रसूल जी ॻाल्हि ई नथा करे सघनि। तव्हां असां कहिड़े माहौल में पहुता आहियूं, इन ग़लतफ़हमी में आहियूं त असांजा वॾा मदरसा आहिनि, असांजूं वॾियूं मस्जिदियूं आहिनि, असां दीनदार आहियूं। बराबरि इहो तव्हां असांजो दीन नसल दर नसल अचे थो, लेकिन ॿाहिरे माहौल खे ॾिसो, जेके असांजो नओं नसल यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में पढ़े थो, उहे इल्हाद ऐं अकल परस्ती जे फितने में केतिरो वञनि था। हिन वक़्त में चाइना जे अंदरि, जेको चीन मुल्क आहे न, इन मुल्क जे अंदरि हिकिड़ो दहरियो आहे जंहिं हिकिड़ो किताब लिखियो आहे, उन किताब जी पाकिस्तान जे अंदरि बंदिश आहे। पाकिस्तान जे अंदरि उहो किताब नथो हली सघे। उन सॼो किताब क़ुरान दीन इस्लाम जे ख़िलाफ़ लिखियो आहे। जॾहिं असांजे पाकिस्तान जो मुस्लमान छोकिरो या छोकिरी चाइना जॾहिं वेंदा आहिनि, बज़ाहिर पीउ माउ ख़ुशि थींदा आहिनि त असांजो ॿारु तालीम थो पढ़े ऐं उते वञी आज़ादाना उहो चाइनी ग़ैर मुस्लिम जो किताब पढ़ंदो आहे, जंहिंसां उन जो ज़हन इल्हाद वारो थिए थो, ईमान ऐं क़ल्बे खां निकिरी वियो, शरीयत दीन इस्लाम जो इनकार थी। ॿुधायो त इहा बहितरी आहे या इहो वॾे में वॾो फितनो फ़साद आहे? अल्लाह जे रसूल छा फरमायो, क़ुरान पाक छा फरमायो, वल फितनतु अशद मिनल क़त्ल, फितनो खून रेज़ी खां वधीक है। फितने जी तशरीह छा आहे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सहाबा इकराम पुछो, साईं फितनो छा आहे? महबूब मुस्तफ़ा फरमायो, फितनो इहो आहे जो हिकिड़ो इंसान अहिड़े दौर अहिड़े ज़माने में आयो जेको हक़ ऐं बातिल खे फ़र्क़ु नथो करे सघे। अॼु इहे ई आहे, हिन हिकु पासे खां जमियत उलमा इस्लाम उलमा दीनदारनि जी जमात आहे, ॿिए पासे खां सेक्युलर तंज़ीमूं आहिनि। हे नौजवान दीनदार उन हीअ उलमा जी जमात ते सबो शतम ज़ुबान दराज़ी करे थो। हिन दीनदारनि जी जमात खे बि सेक्युलर जमात जहिड़ो सम्झो आहे। हिन खे ख़बर ई कोन्हे त दीनदारनि जी जमात जो नज़रियो सेक्युलर जमात जो नज़रियो छा आहे। इन जो नज़रियो छा आहे? हे जेका इलेक्शन थींदी आहे न, इलेक्शन इहा तव्हां असां वटि कंहिं फर्दनि जी जंग न हूंदी आहे, इहा नज़रिये जी जंग हूंदी आहे। जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर में आया, उते सहाबी भाउ हेॾे आहे त पीउ होॾे आहे, सौट होॾे आहे त सौट होॾे आहे, हज़रत अली हेॾे आहिनि त हज़रत अकील होॾे आहिनि, अबू जहल जे तरफ़ां आहिनि, हज़रत अब्बास होॾे आहिनि। ॾिसो, इहा नज़रिये जी जंग हुई। मुसलमानो, तव्हां असांजी जेका रियासत आहे, अमेरिका बरतानिया जेके ग़ैर मुस्लिम ताक़तूं आहिनि दुनिया जूं, उन्हनि जी सोच नज़रियो इहो हूंदो आहे त जेको मुस्लिम रियासतूं आहिनि उते जेके कानून पास थिए उहो कानून इस्लामी न हुजे, असांजे उन हीअ सेक्युलर कानून पास थिए जंहिंमें ज़िना खे इजाज़त मिले, जंहिंमें शराब खे कानूनी इजाज़त हुजे, जंहिंमें बेहयाई बेपर्दगी खे उन्हनि खे वधीक आज़ादी मिले। तंहिंजे करे जेका तव्हां असां वटि इलेक्शनियूं थींदियूं आहिनि, इन्हनि में हिकु पासे खां जमियत उलमा इस्लाम जो नुमाइंदो आहे, ॿिए पासे खां सेक्युलर पार्टी जो नुमाइंदो आहे। जंहिं सेक्युलर पार्टी जी नुमाइंदगी उहो जेको आहे अमेरिका बरतानिया जी करे थो। उन्हनि जी इहा कोशिश है त इन रियासत जे अंदरि क़ौमी असेंबली में, सेनेट में, सूबाई असेंबली में अहिड़ो नुमाइंदो अचे जेको असांजे नज़रिये जो बिल पास करे, यानी क़ुरान ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ बिल पास थिए। मां तव्हां खां सुवाल थो कयां, नंढड़ो हिकु तालिबुल इल्म थी करे, त हीअ रियासत ला इलाहा इल्लल्लाह ते वजूद में आई, कलमे ते वजूद में आई। तव्हां असां मुसलमान हूं, असां वटि मस्जिदियूं आहिनि, मदरसा आहिनि, ख़ानकाऊं आहिनि, तबलीगी जमात आहे, दीन जा कई शोबा आहिनि। इन्हनि सभिनी जो इहो ई मक़सदु आहे त दीन असांजे अंदरि महफ़ूज़ हुजे। पोइ जॾहिं असां कलमो पढ़ियोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, कलमे जी तक़ाज़ा इहा आहे त मुसलमान में ज़िना न हुजे, मुसलमान में शराब न हुजे, मुसलमान में बेहयाई न हुजे, मुसलमान में बद अख़लाक़ी न हुजे। यूरोप जी सोच त इहा आहे त उन में ज़िना हुजे, उन में शराब हुजे, उन में बेपर्दगी हुजे। पोइ जीअं बाहि ऐं पाणी हिकु जाइ ते गॾु न थी सघंदा, तीअं इस्लाम ऐं सेक्युलर मज़हब पाण में गॾु कीअं थींदा? इहो बबुर खां ॿेर घुरणा आहिनि। तंहिंजे करे तव्हां असां वटि जेके इलेक्शनियूं थींदियूं आहिनि, जनरल इलेक्शन, उहा नज़रियाती इलेक्शन हूंदी आहे।
तंहिंजे करे इन शयुनि खे सम्झो अक्सर बेशतर असांजो मुस्लमान नमाज़ क़ुरान दीन खे सम्झी सघियो आहे लेकिन सियासत खे न सम्झी सघियो आहे त सियासत छा आहे त दोस्तो अहबाब अर्ज़ु कयुमि त दीनी असांजूं ज़रूरतूं आहिनि जिथे मुस्लमान हुजनि उते मस्जिद हुजणु ज़रूरी आहे उते क़ुरान जी तालीम ज़रूरी आहे उते आलिम दीन जो हुजणु ज़रूरी आहे ईअं असांजूं दुनियावी बि ज़रूरतूं आहिनि दुनिया जूं हितां जो बाग़ चना जो इलाइक़ो आहे कंहिंजी ज़मीन आहे 10 एकड़ कंहिंजो खजनि जो बाग़ आहे बाग़ चना ते कंहिंजो बिज़नेस आहे धंधो आहे कारोबार आहे हाणे इहो मक़सदु कोन्हे इस्लाम जो त पीउ हुयो त उनखे आबाद करे पीउ हलियो वियो त पोयां उनखे जागीर माल गनीमत करे खणनि न हाणे उन औलाद जो हक़ आहे त उन शइ खे संभाले इहे दुनियावी ज़रूरतूं आहिनि हिकिड़ा बिरादरनि जा वरड़ा हूंदा आहिनि उहो हलियो वियो पाण में बिरादरियुनि जूं रंजशूं थींदियूं आहिनि आख़िर उहो बिरादरी जो वरड़ो उन मसइले खे हल कंदो इहे सरदार इन खां न आहिनि त इंसानियत ते ज़ुल्म थिए असुल त इन्हनि जो मक़सदु हो त ग़रीब तबिके खे तहफ़ुज़ मिले लेकिन मुआशिरे जी सियासत बद अख़लाक़ी बद किरदारी इन्हनि खे ज़ुल्म जे तरफ़ वठी वई हाणे ईअं ई आहे सरदारी निज़ाम में ग़रीब इंसान या उन्हनि जो ग़ुलाम थी रहे या उन ते ज़ुल्म ऐं ज़्यादती कंदी वॾी क़ौम ताक़तवर क़ौम ईअं ई आहे तव्हां असां वटि जंहिं मुआशिरे में रहूं था तव्हां चना बिरादरी ग़रीब हिकिड़ी बिरादरी महर बिरादरी ताक़तवर बिरादरी आहे चाचड़ बिरादरी ताक़तवर बिरादरी आहे गॾाणी बिरादरी ताक़तवर बिरादरी आहे पिताफ़ी बिरादरी शर बिरादरी ताक़तवर बिरादरी आहे ग़रीब क़ौम उन इलाइक़े में कीअं रहंदी सुबुह शाम तव्हां असां ॾिसूं था इंसान जो क़तल इंसान जो बेहुरमती कंहिंजी मेंह निकिरी वई कंहिंजो घर महफ़ूज़ न आहे कंहिं इंसान सां ज़ुल्म ज़्यादती थिए थी सरदारी निज़ाम त इन खां हो त ग़रीब खे तहफ़ुज़ मिले जीअं कुकड़ पंहिंजे बचनि ते रहम कंदी आहे ईअं सरदार पंहिंजे ग़रीब तबिके अवाम ते रहम उन्हनि खे तहफ़ुज़ ॾे हा लेकिन बजाए रहम ऐं तहफ़ुज़ जे इंसानियत सां ज़ुल्म ज़्यादती आहे इहा उन क़ुरान खां दूरी जो सबबु आहे इस्लाम खां दूरी जो सबबु आहे दीन खां दूरी जो सबबु आहे रसूलुल्लाह जी शरीयत खां दूरी जो सबबु आहे जो असां रस्मी मुस्लमान थी वियासीं बसि क़ुरान पाक खे रस्मी तरह सां असां तालुक़ु रखियोसीं त मुस्लमानो दीनी दुनियावी ज़रूरतूं अल्लाह से निकाह में रखियूं इन खां अलावा कई निकाह में हिकमतूं आहिनि आख़िरी अवां जी ख़िदमत में मां ॻाल्हि अर्ज़ु थो कयां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निकाह जे मौक़े ते जेको ख़ुतबो पढ़ियो आहे जेके आयतूं मुबारक क़ुरान शरीफ़ जूं आहिनि उन्हनि में निकाह जा मसइला न आहिनि जॾहिं त क़ुरान शरीफ़ में केतिरनि जायुनि ते निकाह तलाक नान नफ़को ॿार जी परवरिश इद्दत जा मसइला मर्द औरत जा हुकूक इहे बयानु थियल आहिनि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि आयतुनि खे छॾे करे जेके निकाह सां तालुक़ थियूं रखनि इज़्दिवाजी ज़िंदगी सां अल्लाह जे रसूल उहे आयतूं पढ़ियूं जिन में अल्लाह जे ख़ौफ़ जो बयानु आहे या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम अल्लाह जो ख़ौफ़ रखो सुवाल इहो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निकाह जे ख़ुतबे में बजाए निकाह जे इज़्दिवाजी मसाइल जे आयतुनि जे ऐं अल्लाह जे ख़ौफ़ वारियूं आयतूं था पढ़नि उन में हिकमत कहिड़ी आहे थोरो उनखे सम्झो मुस्लमानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे आम तरह सां इंसाननि जो पाण में मामिलो थींदो ऐं तव्हां बाग़ चन जे ॻोठ में वेठा हो कंहिं मेह ते ज़मीन ते खजीअ जे थोड़ ते तव्हां असांजो जेकॾहिं तनाज़ो थी पवंदो ॿ फ़रीक़ हूंदा आहिनि त पोइ इहो मसइलो खणी ईंदासीं या मुफ़्ती साहब वटि या कंहिं पंचायत में या कंहिं सरदार वटि या अदालत ऐं कोर्ट में तव्हां असांजा मसइला इन तरीक़े सां हल थींदा आहिनि या कोर्ट में मसइलो खणी अचिबो जज साहब वटि या कंहिं पाड़े जे वॾेरे मुअद्दिद माण्हूअ वटि साईं तूं असांजे मामले जो हक़म आहे या वरी कंहिं आलिम दीन मुफ़्ती साहब ॾे हलंदा आहियूं साईं तूं असांजो मसइलो हल कर या वरी 4 माण्हू पंहिंजा पंचायत मुअद्दिद माण्हू मुंतख़िब कबा आहिनि साईं तव्हां असांजे मसइले खे हल कयो हाणे जेके बि दुनिया जे मसाइल जे हल करण जो जेको तरीक़ो आहे उन में 2 शयूं आहिनि इस्लाम जेको आहे 2 तरीक़नि सां मसइलनि खे हल थो करे हिकु इक़रार सां ॿियो शाहिदी सां या त ख़ुदि उहो शख़्स उन शइ जो इक़रार करे त हीअ शइ वाक़ई हिन जी आहे इहो प्लाट इन जो आहे त पोइ इक़रार सां बि उहा शइ साबित थी वेंदी आहे या गवाही ऐं शाहिदी सां पोइ उन में इस्लाम हुजे शाहिदी हुजनि गवाहियूं हुजनि इन सां इंसान जा मामलात हल थी वेंदा उहो प्लाट जो जहिड़ो ख़तमु थी वेंदो
उन जगह ते बनी बारे पैसे ॾेती लेती ते जेको मामलो आहे ख़तम थी वेंदो, रफ़ा दफ़ा थी वेंदो। लेकिन ज़ाल मुड़ुस जेके हिन घोट कुंवार उन्हनि जो अहिड़ो ताल्लुक़ आहे जो अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमायो हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन, ॿई हिक ॿिए जो लिबास है। तव्हां असां निकाह जी तक़रीब में वेठा हूं, इंसान हर हिकिड़ो कपिड़ो पाए आयो आहे, इन कपिड़े में ॿ ख़ूबियूं आहिनि, हिकु इंसान जी ओघड़ ढकिजी पई, वॾे में वॾी ख़ूबी इहा आहे, ॿियो इंसान सुहिणो लॻे थो। निकाह में बि इंसान जा ऐब ढकिजी वेंदा आहिनि, निकाह सां इंसान सुहिणो लॻंदो आहे मुआशरे में। त हाणे ज़ाल मुड़ुस जेके हिकिड़े बिस्तरे ते सुम्हनि था, हाणे इन्हनि जी पाण में जेका गुफ़्तगू थींदी, कचहरी थींदी, चाहे हिननि जी औलाद थी वञे, पोटा ॾोहिटा थी वञनि, लेकिन इहे पाण में कंहिं शइ ते अटकी पिया, तनाज़ो थी पियो, झगड़ो थी पियो, रंजिश थी पई, दूरी थी पई, इन मसइले खे कोई इंसान हल नथो करे सघे। भले इन जी औलाद अचे इन मसइले खे हल करे, पीउ माउ जे मुहबत उहो ई रखनि जीअं शुरू में हुई, औलाद गॾु थिए नथी करे सघे। पर जेकॾहिं नौजवान छोकिरनि रिश्ता कया आहिनि, उन्हनि जा वॾड़ा ॾाॾो पीउ वालिद साहिबु गॾु वेही उन्हनि नौजवान घोट कुंवार जे ज़ाल मुड़ुस जे उन्हनि रंजिशुनि खे दूरि करनि, तसवुर ई कोन जो दूरि थिए। भले को मुफ्ती साहब वठी अचो, वॾो वलियूं वठी अचो, बुज़ुर्ग वठी अचो, को शेखुल हदीस वठी अचो, को जज वठी अचो, को सरदार वठी अचो, के मुअज़्ज़िज़ माण्हू वठी अचो, न, हिकिड़ी सूरत में इन्हनि में उल्फत मुहबत थींदी। कहिड़ी शइ? जंहिंखे अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो, या अय्युहन्नासु तक़ू, ऐं इंसानो अल्लाह जो ख़ौफ़ रखो। याने मर्द जॾहिं इहो ख़ौफ़ रखे त अॼु औरत मूंखे कुंवार थी मिली आहे, घरवारी थी मिली आहे, मूंखां हीअ को हक़ त नथी वठी सघे दुनिया में, लेकिन क़यामत जो ॾींहुं थींदो, रब मूंखां दरे दरे जो हिसाब पुछंदो, अल्लाह वटि मां छा जवाबु ॾींदुसि। इन मर्द खे अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, घरवारी सां सही हलंदो। इहा औरत जंहिंखे अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, क़यामत जो डपु हूंदो, मुड़ुस जे शइ में ख़यानत न कंदी, रुपए पैसे में ख़यानत न कंदी, उन जे शयुनि में ख़यानत न कंदी, राज़दानी में ख़यानत न कंदी। जॾहिं ॿिन्हिनि खे ख़ौफ़ ख़ुदा हूंदो, अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, त घर प्यार मुहबत सां हलंदो। छा मक़सदु थियो? आम मामलात तव्हां असांजा हल थींदा इक़रार सां, शाहिदी सां। ज़ाल मुड़ुस जो अहिड़ो रिश्तो आहे, न हिते इक़रार फ़ाइदो ॾींदो, न शाहिदी फ़ाइदो ॾींदी। इहो घर तॾहिं उल्फत मुहबत सां हलंदो जॾहिं ॿिन्हिनि में अल्लाह जो ख़ौफ़ हुजे। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह जे मौक़े ते जेके क़ुरान जूं आयतूं पढ़ियूं आहिनि, उन्हनि में ख़ौफ़ ख़ुदा जो तज़किरो आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगुरो अचे थो, अल्लाह जा महबूब मुस्तफ़ा जा सहाबी सगोरा, मुंहिंजूं बि शादियूं आहिनि, मुंहिंजूं बि घरवारियूं आहिनि, लेकिन पाण में अणबण थिए थी, घर में किरोध हूंदो आहे, भंडण हूंदो आहे। पोइ कीअं कयां? पोइ चयुमि त तव्हां बुज़ुर्ग सहाबी हो, तव्हां वटि अचां, तव्हां असां आम इंसान कंहिं आलिम नेक सालिह दीनदार वॾड़े ॾे वेंदा हूं, साईं असांखे सलाह मशवरो जो घर असांजो कीअं हले। त ईअं ई उहो सहाबी नौजवान हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में आयो। हज़रत उमर साईं उन नौजवान खे सम्झायो त पुट, तुंहिंजूं जेके घरवारियूं आहिनि, अल्लाह से उन्हनि में को न को ख़ूबियूं ज़रूरु रखियूं हुजूं। फरमायूं मूंखे बि 4 शादियूं आहिनि, उन्हनि में ख़ूबियूं ख़सलतूं आहिनि, धोबीअ जी ख़ूबी, ख़ादिम जी ख़ूबी, बोरचीअ जी ख़ूबी। फरमायूं मुंहिंजे घर वारनि में धोबीअ जी ख़ूबी आहे, धोबी खे कपिड़ो मेरो करे ॾिबो आहे, उहे मुंहिंजूं घरवारियूं मूंखे मुंहिंजे बचड़नि खे कपिड़ो धोई पोइ ॾियनि। अहिड़े तरीक़े सां ख़ादिम जी ख़ूबी, घर खे असां मेरो कयूं, लेकिन उहे असांजूं घरवारियूं हंधु बिस्तरो थांव थिपो धोइनि, घर खे ॿाहिरि ॾियनि, साफ़ सुथरो रखनि। बोरचीअ जी ख़ूबी आहे, बोरचीअ खे भाॼी ॾिबी आहे चाढ़े ॾे, घरवारियूं ईअं आहिनि। हज़रत उमर साईं हुन सहाबीअ खे फरमायो, तुंहिंजे घरवारनि में इहा ख़ूबी आहे? बोरचीअ जी ख़ूबी आहे? चए हा साईं। धोबीअ जी ख़ूबी आहे? चए हा साईं। ख़ादिम जी ख़ूबी आहे? चए हा साईं। फरमायो जॾहिं तव्हां में अणबणत थिए न, पोइ उन जे ख़ूबियुनि खे यादि कंदो कर, तुंहिंजो घर प्यार मुहबत सां हलंदो, कॾहिं बि तुंहिंजे घर में क्रोध न थींदो। ऐं सुन्नत वॾी शइ आहे, तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयुमि, सुन्नत शरीयत ते हलणु। फ़ुक़हाए किराम फ़तवा जे किताबनि में लिखियो आहे, उहो मर्द जेको सुबुह जी सुन्नत घर में पढ़ी, निमाज़ जमात सां अची पढ़ंदो, इन घर में कॾहिं बि ज़ाल मुड़ुस में क्रोध न थींदो। जेको सुबुह जी सुन्नत घर में पढ़ी ऐं सुबुह जो फ़र्ज़ मस्जिद शरीफ़ में जमात सां पढ़े, हिते ज़ाल मुड़ुस जो कॾहिं क्रोध न थींदो।
केॾी हिकिड़ी सुन्नत जी बरकत आहे। पर जेको मुस्लमान जंहिंजो घर क़ुर जी तिलावत हुजे, सुन्नत शरीयत हले, उन जे मथां केॾियूं न रहमतूं बरकतूं थींदियूं। तंहिंजे करे अल्लाह से तव्हां असांजे ख़ुशियुनि खे रहमतुनि बरकतुनि वारो बणाए। घोट तौहीद अहमद साहब के असां उहा था मुबारक ॾियूं जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु अन्हु साहबी घोट के मुबारक ॾिनी ही। बारकल्लाहु फीकुमा जमअकुमा अला खैर। अल्लाह से हिन निकाह में बरकत ॾे, रब हिननि खे सलामती सां रखे। भलारी जुम्मतुल मुबारक जी रात निकाह जो इंतखाब थियो आहे। अल्लाह से तव्हां असांजी ख़ुशियुनि खे दीन इस्लाम ते बणाए। जेके चंद दीन जूं ॻाल्हियूं थियूं अल्लाह से अमल ऐं इख़लास ऐं पंहिंजी रज़ा सां तव्हां असांखे आबाद फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम। अल्लाहुम्मा लकल हम्दु अंत क़य्यिमुस समावाति वल अर्दि व मन फीहिन्न। अल्लाहुम्मा लकल हम्दु अंत समदुल लज़ी लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा बारिकहुमा जमअहुमा अला खैर। अल्लाहुम्मा अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन मुहम्मदिन व अज़वाजिन नबी व आयशत सिद्दीक़ह रज़ियल्लाहु अन्हुमा। अल्लाहुम्मा अलिफ बैनहुमा कमा अल्लफ़्त बैन अली व फ़ातिमत रज़ियल्लाहु अन्हुमा। मुंहिंजा रब साईं हिन निकाह में बरकत अता फ़रमा। या अल्लाह से इन निकाह जी तक़रीब में जेके असां मुसलमान शरीक थिया हूँ सभिनी खे गुनाहनि जी माफ़ी अता फ़रमा। बीमारनि खे शिफ़ा अता फ़रमा। असांजे ख़ानदाननि में रिश्तनि में मुहब्बतूं अता फ़रमा। फितने फ़साद खां अल्लाह से असांजी हिफ़ाज़त फ़रमा। ऐं मुंहिंजा रब साईं असांखे दीन जी सही सम्झ अता फ़रमा। ईमान जी नेमत नसीब फ़रमा। इताअत फ़रमा। बरदारी जी ज़िंदगी अता फ़रमा। जन्नत जो रस्तो आसान फ़रमा। कुफ़र खां, शिरक खां, नाफ़रमाननि खां, जहन्नम जे रस्ते खां अल्लाह से हिफ़ाज़त फ़रमा। या अल्लाह से क़ुरान ऐं शरीयत जी ताबेदारी नसीब फ़रमा। या अल्लाह से असांजे ॻोठड़नि खे दीन सां, शरीयत सां, सुहिणनि अख़लाक़नि सां आबाद फ़रमा। ऐं मुंहिंजा रब साईं ईमान सां रहाए, ईमान ते ख़ात्मो बिल ख़ैर फ़रमा। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िहि मुहम्मद व आलिहि व बारक व सल्लम। ला इलाहा इल्लल्लाह।